शागला बादशाह हकीम हकीम मुखे खोफ तो थे किथे मुझी न्याणी पंहिंजो पाण खे मारे न विछे। न बादशाह ये तव्हां खे अजाई वहम आहिनि। पाण खे मारण एतिरो आसान कोन्हे। जेको उमेद हारे थो वेहे न उनजी जिंदगी का बि माना नथी रखे। तव्हां पंहिंजी न्याणी सां पाण मिली आया वधीक तव्हांखे ख़बर हूंदी त हुनजी नियत में छा आहे। इंतकाम इंतकाम या त मूसा खान खे मारे विझंदी या त पंहिंजो पाण खे मारींदी। मूसा जहिड़े कारीगर नांग खे माण्हू तुंहिंजी न्याणीअ जे वस जी ॻाल्हि न आहे। तॾहिं त चवां थो हू पंहिंजो पाण खे मारे विझंदी। उन वक़्तु सम्झाए छो न पियो। मुंहिंजी ॿुधे किथे थी। हाणे छा सोचियो अथई। इहो ई सोचियो आहे हकीम त हिकु चकर हुन सां मिलणु ज़रूरी आहे। इहो वहम दिलि मूं कढी छॾ। ख़ुशि नसीब हुए जो वञी न्याणी सां मिली आयो आहीं। बाक़ी मूसा खान जी हवेली नाहे ईअं सम्त मच जेल आहे मच जेल। जेको बि हुते दाख़िल थियो हुनजो लाश ॿाहिरि आयो आहे लाश। इहा त बददुआ न ॾे हकीम। इहा बददुआ नाहे सालो हक़ीक़त आहे हक़ीक़त। हकीम मूं त तोखां सलाह वठण पे चाही। सलाह ॾियणी अथई त का सुठी सलाह ॾे। बाक़ी दिलि रंजाइण जी ॻाल्हि न कर। सलाह इहा थी त भलो साईं खणी उनखे लोड मन गाला चङाई करे बाक़ी मूंखे कोन थो लॻे। हकीम मां तोखे ॿुधाईंदुसि त भलाई कीअं थी थिए। मुई ॾाइण वेठी त कीअं निंड बि नथी अचेसि। मार पैसे निंड करे त को ॿियो अखि हणी वठे पर न न हीअ अॼु कान सुम्हंदी। जेका अॼु हिन सुबुह ॻाल्हि कई हुई न लॻे थो उहा ज़रूरु पूरी कंदी। अलाए निभागीअ खे निंड अलाए मकर खणी पई आहे। अथसि त सेसर वारो मकर न न पक निंड अथसि। ॾिसांसि थी पहिरियों हिनखे उथे पई। अहिड़ा जे सिर ॾेखार हुजे अॼु मुई रुगो निंड करे अहिड़ी थी जुठ कयांसि अहिड़ी थी जुठ कयांसि जो सॼी उमिरि मुंहिंजे मुठ खां ॿाहिरि न निकिरी सघंदी। वातू बंदि कयो खलक सां खिलायो पिया। चोर 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 काॾो आयो चोर। मां जाॻां थी वेठी पई मां न ॾिठो चोर हिननि चोर चोर। हाणे चुप कयो विझी वात में इगड़ियूं वॾी ॿधी नचलिया वात। अदी सुम्हूं था त छिके थी उथारी ऐं वरी उथी था वेहूं त वरी कंहिंजी सुम्ही पओ। मैं सम्झंदा पिया त अम्मा वॾी कुझु जिनड़ी दा असर थी गई जिनड़ी दा इलाज विलाज करवास। बस जिनड़ीअ जो असर थी वियो आहे। हिन मुई खे जेका जिनड़ी आहे न उहा मूंखे चङी तरह ख़बर आहे। ख़बर आहे त हिन ॾाइण जे दिलि में छा आहे छा थी सोचे वीचारी। छा आहे मुंहिंजे दिलि में सिधी ॻाल्हि कर न। तो छा सम्झो आहे त मुंहिंजे दिलि में आहे छा। इन जे दिलि में जेको आहे मां सम्झां थी। वॾी समझदार थी सिधी ॻाल्हि कहिड़ा जे सिर ॾेखार हुजे अदा कुओ खोटे मुंहं में पए कहिड़ी ॻाल्हि कजे। पाण पे मूंखे इहो इर्क फिरक करे ॻाल्हियूं कयई त इहो जेको भाणे आहे इहो हा हाणे वरी मथां मोचे ॻाल्हि थी बीहारे। चइबो त मूं रड़ करे पंहिंजे पेर ते पाण कुआरी आहियां। इहा मुंहिंजी धोती तोखां घणो ताप कराईंदी। चुप करे सुम तूं ही त ॻाल्हाए थो। अम्मा वॾी इहो कमु भला कॾहिं खां शुरू की अथई। असां ने भला का भलाई कर महिरबानी थी। अरे हेॾे चुप करे सुम चुप करे जुती खणी बूथू न कुटियाए। मैं समझा में तो बाजा के गरम ही सपा
तो जल्दी कर सुम सुबुह दाल होटल खोलनी है सारी असल कान ठासी हाँ ढोलू चई जाई थो हाँ सवेले ही सुम अति आ रंग ही पंहिंजा जल्दी कर सुम्हो तो नकल हम वधीक तो भाई जे हिन ॾाइणी जे चवण ते न हलिस न ही त सुकून सां मूंखे सुम्हण बि कान ॾींदी। तव्हां हिते आयो यकीन कयो त असांखे बेहद ख़ुशी थी आहे ऐं मूंखां वधीक ख़ुशि त मुंहिंजी हीअ गुॾी आहे। हा हा छो न छो न ख़ुशी थींदी छो त अच वञ सां त माठ छो थी वई ॻाल्हाए न। हाणे तव्हां वेही हिते कचहरी कयो त मां वञे आराम कयां ईअं सोनी जॾहिं कंहिं वॾे सां ॻाल्हाइबो आहे न त विच में टपो ॾेई न ॻाल्हाइबो आहे। अलाए तोखे इहो कॾहिं न ॻोल्हींदो। ओहो मूंखे हिन जे ॻाल्हाइण जो अंदाज़ ॾाढो वणंदो आहे। तव्हां ख़्वामख़ा सोनीअ मथां नाराज़ पिया थियो। मुस्कान खे त मुंहिंजो ॻाल्हाइण वणे थो ऐं तूं थी चवे त मां हरू भरू थी टपा ॾियां। पोइ ॻाल्हाईंदी रहो माठ छो पई करे। तव्हां ऐं सोनी हिक ॿिए खे कॾहिं सम्झंदव। तूं अञा हिन सां हाणे मिली आहीं जे हिकु महीनो तव्हां पाण सां गॾु हिनखे रखियो न त अहिड़ो मथे में सूर विझंदव जो तव्हां ख़ुदि बेज़ार थी वेंदा। इहो त असांखे शाबस आहे जो हिनखे एतिरो राहे वेठा आहियूं ऐं हिकु महीने जे अंदरि तव्हां हिनखे धिका ॾेई कढंदा। न न ईअं नाहे तव्हां त ख़्वामख़ा सोनी मथां नाराज़ पिया थियो। तव्हां जूं सभु ॻाल्हियूं सुठियूं पर हाणे असांखे इहो ॿुधायो त तव्हां कॾहिं असां ॾींदो। मां बि हलंदसि कुझु ॾींहं त रहो हिते पोइ सभु गॾिजी हलंदासीं। असांजी हवेली बि हली ॾिसो। छो न बिल्कुलु ॾिसंदासीं। मां त इहो थी चाहियां त तूं हमेशह जे लाइ असांजी हवेली में हली रहो। हमेशह लाइ छा मक़सदु। मूं ईअं ई ॻाल्हि कई तूं त एतिरी प्यारी आहे जो हाणे तोखां अलॻि थियण ते दिलि ई नथी चाहे। इहा ॻाल्हि नख जी कई थी रसियाणी त मुस्कान ॾाढी प्यारी आहे। तव्हांजो इहो कुर्ब आहे। उते हलण खां पोइ तव्हांखे सही ख़बर पवंदी पोइ त तव्हांखे असांखे छॾण ते दिलि ई न चाहींदी। उते बि हली ॾिसंदमि। दरिया हिकु ॻाल्हि चवां। ॻाल्हि कर खान। बहादुर खान खां रिश्तो घुरां या न। शरीयत इजाज़त ॾे थी खान। पर यार असांजे माहौल जे रीतुनि ऐं रस्मुनि जी ज़ंजीर मूंखे रोके थी त किथे बहादुर खान जे दिलि में रंज न पइजी वञे। रंज छो पचंदो खान पकल बेर में हर को भितर हणंदो आहे। ॻाल्हि इहा नाहे अमीर बहादुर खान जी मूं वटि इज़त आहे यार। हू बि मुंहिंजी इज़त थो करे सुभाणे ग़लति मतिलब न कढी वेही रहे त खान मिल्कियत जी लालच में अची असां सां रिश्तो ॻंढण थो चाहे। न खान ईअं न सोचींदो। छो कोन सोचींदो। तव्हां वटि हिन वक़्तु मिल्कियत गंज आहे खान। हा पर यार अलाए छो मां दिलि नथो ॿधी सघां। जेकॾहिं दिलि नथो ॿधी सघे खान इहा दिलि मां ॻाल्हि कढी छॾ। अफ़सोस जेकॾहिं न को मुंहिंजो वॾो हुजे त मां हुनखे मोकिलियां। छो खान असांखे भला पंहिंजो नथो सम्झे छा। तव्हां मुंहिंजा पंहिंजा आहियो पंहिंजा पर यार तव्हां दोस्तनि खे हुन ॾांहुं मोकिलींदुमि न त बहादुर खान ॾुख कंदो। पोइ बिस्मिल्लाह करे रिश्ते जी घुर कयो रिश्तो ॾींदो न त बंदूक त कोन हणंदो। हल यार बंदूक हणी कढे पर उन घाव जो दर्द न थींदो। पर जेकॾहिं न भुल में बि तानो ॾेई वेही रहियो त ता ज़िंदगी हिन दिलि तां ॾुख न लहंदो। पर ख़ैर कुझु ॾींहं सोचूं था त हीअ दिलि ऐं दिमाग़ किथे था पहुचनि ऐं कहिड़ी मंज़िल ते था पहुचनि। वालेकुम अस्सलाम। शाला ॿियो ख़ैर फर्स्ट क्लास। पहाड़े मजुवा लागी तो मुंहुं ॾेखारण खां ई महांगो थी वई। छा कजे यार सुमर जंहिंजे पोइ पुलिस जी बाहि भरियल हूंदी आहे न
वो एक जगह ते ना वेही सघंदो। अच त हलूं उतां करे। यार सुमर बिहा कोन तो, थोरो मां अॻिते वेंदुसि। अॻिते वेंदे पोइ मूं छो ॾेखारी? बसि ॿाहिरां ई हली वञा। खेरल जी जांच में आयो आहियां, ख़बर नाहे त अलाए काॾे गुम थी वियो आहे। खेरल हिते न आहे, खेरल खे बि हथ करे वठंदासीं। पहिरियां हल त हलूं उतां कते, छॾ ज़िंदगी अच। ॾेखारियो हुजे माई, हाणे ॿुधाए त छा थी चई? चओ कुझु तो भा कई जीअं तूं चवंदी न तीअं ई थींदो। बसि मां हाणे ई वञा थी दिलावर खे सकीना जे ख़िलाफ़ कन भरण लाइ। ठीकु आहे न? ख़ुशि थिए न? हिन वक़्तु न हिन वक़्तु वरी छो? इन करे जो ख़बर ॿुधी थमे त इहा ॾाइण वई थी बहादुर खान जे ॻोठे हाकिम खान जो रिश्तो कराइण। हाँ शेपो त इहा बला ओॾे निकिरी वई। हा इहा ॿिनि में अचे बि थी। अड़ी तेसी ताईं पाण गुलाम कादर खे पको कयो। ऐं इने चरे गुलाम कादर खे वरी छा सम्झाइणो आहे? इहो मो छा सम्झंदो? जन्नत हाणे इहो कमु सॼो थींदो हीअं जो तूं वेंदी हवेलीअ में वञी सकीना सां सुड़बाट कंदी, पोइ इहा ॻाल्हि पवंदी दिलावर खे कन ते। ऐं जॾहिं न गुलाम कादर हवेलीअ में टपी वियो, अखियुनि सां दिलावर ॾिठुसि, पोइ ॻाल्हि थींदी पकी। हा छॾ निभागी छॾ। ऐं किथे ने ग़रीब खे माराए न विझी। ऐं कुझु बि कोन थींदो इन वाॻूअ खे। केरु मारींदुसि? न केरु मारींदो। ऐं इंसान कावड़ में कुझु बि करे सघे थो। ऐं खामखाई वीचारो मरी वेंदो। उहा बि दिलावर खान जी बादशाही त कोन्हे का जो सभिनी खे वतंदो मारींदो। तूं गुलाम कादर जो फिक्र न कर। हा भला तोखे को गुलाम कादर सां निकाह करे सॼी उमिरि गुज़ारणी आहे छा जो गणतिन में पई आहे? वॾी का ॾाइण नहीं ॻाल्हियूं त कहिड़ियूं थी करे। सॼो ॾींहुं निकाह यादि अथसि। वरी ॾिसो जन्नत खैरां सां थी खंसे। न कान पई खोसां। बसि अॼु खां पोइ दिलावर जी ज़िंदगी पाण ॿई गॾिजी ज़हर कंदासीं। छा यादि कंदो? हाय जन्नत अलाह वॾी हयाती ॾींदी। के इहो साथ ॾिनो ई न त पोइ मां अञा 100 साल जीअंदसि। सॼे मुल्क में असुल पढ़ो घुमाया है मैं पढ़ो। बालू त अहिड़ा कम ॻोल्हींदो रहे थो। हा न तूं त हिन चरे खे चुंक ॾेई छॾी। चुंक बहादुर खान बारूद जी बुए खां भलो आहे त अहिड़ा मेल मलाखड़ा थियण घुरिजनि। हा न इन्हीअ में बि माण्हू ज़िद में अची थो वञे ऐं जहिड़ो बि थी सघे थो। न बहादुर खान जहिड़ो कोन थींदो। अमानती बीठल हूंदा, हुन खां पोइ जेको गोए मारींदो उहो पग जो हक़दार हूंदो। हूअं बि इहे मेल जेके आहिनि न असां सिंध धरती ऐं असां सिंध जी सूंह ऐं सुञाणप आहे। लख जी ॻाल्हि कई अथई बाबल साईं, लख जी। अहिड़ा मेल मलाखड़ा त थींदा रहनि, बाक़ी दुश्मननि खे अलाह पुॼे। कहिड़ी तारीख़ रखी अथव? हिन महीने जी 15 तारीख़ बाबल साईं, 15 तारीख़। असांजे हरीफ़ मूसा खान खे ॿुधायो अथव? पहिरियां त इहो मूसो खान मैदान छॾे भॻो पियो बाबल साईं, पोइ ॾिनियूं मांसि 2-3 चूंकूं त उथी खड़ो थियो। हाणे मज़ो ईंदो बालू, हाणे मज़ो ईंदो। साम्हूं जेकॾहिं हरीफ़ न हुजे त पोइ मेल में मज़ो कहिड़ो? हा न ख़ैर आहे। जेकॾहिं मूसा खान जा दांद मेल में न लथा न पोइ बि मेल थी वेंदो। मेल त थी वेंदो। 2-3 चूंकूं त उथी खड़ो थियो। हाणे मज़ो ईंदो बालू, हाणे मज़ो ईंदो। साम्हूं जेकॾहिं हरीफ़ न हुजे त पोइ मेल में मज़ो कहिड़ो? हा न ख़ैर आहे। जेकॾहिं मूसा खान जा दांद मेल में न लथा न पोइ बि मेल थी वेंदो। मेल त थी वेंदो, पर मां चाहियां थो त मूसा खान मुंहिंजे साम्हूं हुजे ऐं मां हर मैदान में मूसा खान खे मात ॾियणु चाहियां थो। हा मात। थोरो ख्याल सां पंहिंजो जोड़ो मैदान में लाहिजो, छो त असांजा दांद बि कंहिं घटि न आहिनि। तव्हां मेल मारी या मूं मेल मारी को फर्क़ु नथो पवे, पर मां हर
हाल में मूसा खान जी शिकस्त ॾिसण चाहियां थो। खान तव्हां ऐं असां पंहिंजी शिकस्त बर्दाश्त करे वेंदासीं, पर मूसा खान खां पंहिंजी शिकस्त कॾहिं बि बर्दाश्त न थींदी। ऐं मां बि इहो ई ॾिसण चाहियां थो त ठाह खां पोइ जीअं मेल मारियो त मूसा खान जो चेहरो कीअं थो नज़र अचे। बाक़ी थोरा ॾींहं आहिनि बाबा साईं, थोरा पोइ ॾिसजांइ हिन मूसा खान जो चेहरो नीरो ॻाढ़ो पीलो हट ईअं न। हा जेको माण्हू ज़हर मां बची वियो उनखे कीअं पूरो कजे। को अहिड़ो कमु कयां जीअं ॿीहर मूंसां खे अहिड़ो मौक़ो न मिले। उन लाइ ज़हर न पर पिस्टल हथ करे राति जो सुम्हण वक़्तु उन जे सीने ते रखी गोली हिकु हणांसि, बग़ैर तड़पण जे पूरो थी वञे। इहो ई त तव्हां मूंखे माफ़ कयो या न? तूं हिन महिल ताईं चेरी आहे, अञा छा थी सम्झी? मूंखे ज़िंदा त तूं पंहिंजे ॿार जी करे रखियो आहे जेको मुंहिंजी कुख में पलजे पियो। ॿार पैदा करण में अञा कुझु वक़्तु आहे दादली। जेकॾहिं इन्हीअ पंहिंजे वक़्त में तूं पाण खे संभालियो ऐं मूंखे संभालियो, मुंहिंजे दिलि में रहम अची बि सघे थो। हा, रहम अची बि सघे थो। मूंखे पंहिंजी ज़िंदगी तव्हांजे रहम ऐं करम ते गुज़ारणी पवंदी। जेकॾहिं तोखे रहम अचे थो त पोइ मां ॿार पैदा करण खां पोइ बि ज़िंदा रहंदसि, ऐं जेकॾहिं न आयो त पोइ? ॾिस दादली, अञा वक़्तु वियो नाहे, पियो आहे वक़्तु। पंहिंजी जवानी खे ॾिस, पंहिंजी जवानी खे ॾिस। अजायो मूंखे पाणी मां न कढजाए। बस इन्ही वक़्त में मूंखे रहम अची सघे थो, तो ते महिरबान थी सघां थो। बस जेकॾहिं तूं मूंखे सम्झी वई। तुंहिंजी तबियत अञा ताईं ज़ीनत बि नाहे सम्झी। एतिरा साल थी विया, पोइ बि मां तोखे कुझु महीननि में कीअं परखे सघंदसि? मूंखे तुंहिंजो इहो बहस पसंदि न आहे। जेकॾहिं तूं मुंहिंजे जीउ सां जीउ मिलाईंदी रहंदी, मुंहिंजी हाव सां हाव कंदी रहंदी, त पोइ दादली हिन हवेली में तुंहिंजी इज़त थींदी, ज़रूर थींदी। जेकॾहिं जीअ में जीउ न मिलाईंदसि त पोइ मूंखे मारे छॾींदे? इन में को बि शक न आहे, छो त मूसा खान पंहिंजे ॾोहारी खे मोहलत त ॾींदो आहे, पर माफ़ नाहे कंदो। त पोइ ज़िंदा छो रखियो अथई? हींअर ई मारे छॾ। वॾो शौक़ थी मरण जो। आज़ादीअ सां बि जीअण नथो ॾिए त पोइ मारे छॾ न। तूं पंहिंजी आज़ादी खे लत हणी चुकी आहे। अञा बि मौक़ो ॾियाए थो त सुधर ऐं सुबुह पेर खण, न त पोइ मूंखे बि चङी तरह सुञाणे थी। ॻाल्हि तो ॿुधायो, वॾी भॼाई खे भला तव्हां महीनो छॾे आयो बहादुर खान जी हवेली तरफ़, ख़ैर त आहे? अदा दिलावर त मोकल न ॾिनी अथसि, सकीना खे त बहानो घुर्जे। हिकु त उते वञूं न। हा, हाणे विया हूं त उन्हनि जो चयो त वठिणो पवंदो न। वधीक रहण लाइ भाॼाई तव्हांखे चयो या उन्हनि पाण इजाज़त वरिती? बहादुर खान जी भेण जो रखियो हो त ॿारनि खे 2-3 ॾींहं ते छॾे वञो। अदा मूंखे का तकलीफ़ कोन्हे, रहे भली, पर अलाह करे कमु मोहसिर जो करे अचे। अदा सकीना ऐं मोहसिर जो कमु मूंखे त नथो लॻे। भाॼाई तोखे छो नथो लॻे? मां सकीना जे ज़हन तबियत खां वाक़िफ़ आहियां। सफ़ा हाणे अहिड़ी चट बि कोन्हे। तूं हर भर साड़ में इहा ॻाल्हि न कर। मूंखे साड़ कहिड़ो आहे?
अत हाकिम खान लाइ रिश्तो मिले इन खां वधीक ख़ुशी कहिड़ी ॻाल्हि आहे? बहादुर खान पंहिंजी भेण जी रज़ामंदीअ खां सवाइ कॾहिं बि हा न कंदो। जेकॾहिं बहादुर खान जी भेण हिते आई अते हाकिम खान खे ॾिठई, अते हाकिम में कहिड़ी खोट आहे? उहा यूनिवर्सिटी मां पढ़ी आई आहे ऐं हे खान साहब दादा असां असुली रईस आहियूं। शव पर ॾाढ़ी पटको असांजो शान आहे। बाक़ी असां मुछ कढू कोन थींदासीं। हो मूंखे क़बूल या न क़बूल उहा हुनजी मर्ज़ी आहे। अरे बाबा हाकिम खान यार जे छोकिरी अहिड़ी ॻाल्हि बि कयो छा थी पियो? मुंहिंजे भाउ जे लाइ रिश्ता खोड़ न त के ॿिए हंधि कोशिशि कंदासीं। खोड़ छोकिरियूं तो लाइ यार